कंहिं शख्स ग़ुलाम ख़रीद कयो, ग़ुलाम खां पुछाई तुंहिंजो नालो छा आहे? ग़ुलाम जवाब ॾिनो जेको अव्हां सॾियो। छा खाईंदे? चई जेको अव्हां खारायो। छा पढ़ींदे? जेको अव्हां पढ़ायो। उनजो मालिक चवण लॻो आख़िर तुंहिंजी बि का ख्वाहिश, तुंहिंजी बि का तमन्ना आहे? ग़ुलाम चवण लॻो जॾहिं मां आहियां ई ग़ुलाम त पोइ ग़ुलाम जी ख्वाहिश कहिड़ी? मालिक जी मर्ज़ी आहे, जेको वणेसि उहो खाराए। उहो रईस चवण लॻो जेकॾहिं तूं मां आरज़ी मालिक जो एतिरो लिहाज़ रखे थो, आख़िर मुंहिंजो बि त को आका आहे, मां बि कंहिंजो ग़ुलाम आहियां, मां पंहिंजी ज़िंदगी कहिड़े नमूने सां गुज़ारियां पियो। बादशाह खे राति जो ख़्यालु थियो सैर करण जो, चांड्रो की राति हुजे, ग़ुलाम हिन सां गॾु आहे। हिकिड़ी ज़मीन में पोख में वियो, सब्ज़ी थियल हुई। बादशाह माण्हू हुन कॾहिं का वाङण जी पोख न ॾिठी हुई। माक बि पई पई, चांड्रो की राति। बादशाह खे ॾाढो इहो पोख जो नज़ारो वणण लॻो। ग़ुलाम खे चई त ही त ॾाढी बहितरीन पोख नज़र पई अचे। ग़ुलाम चयो साईं बिल्कुलु ॾाढी ज़बरदस्त आहे, इन जे मथां तव्हां गुंबद ख़ज़रा नथा ॾिसो? वाङण खे तशबीह ॾिनई गुंबद ख़ज़रा सां। साईं इहो केॾो ॾाढो सुहिणो थो लॻे। बादशाह चयो त एॾी बहितरीन शइ आहे त पोइ इहा पटे हल त खाईंदासीं। ग़ुलाम चयो साईं बिल्कुलु। हुन जॾहिं 2-4 वाङण पटिया, राति जो वञी उहा भाॼी करे बादशाह खाधी। आख़िर बादशाह हो, बादशाही तामनि ते हुनजो गुज़ारो। जॾहिं हुन वाङण खाधा त पेट में सूर पइजी वियो। ग़ुलाम खे घुराई, ग़ुलाम ही छा खारायो तो? ही त पेट में सूर पइजी वियो आहे। ग़ुलाम फौरन चवण लॻो त साईं वाङण बि का खाइण जी शइ जेका अव्हां खाधा आहिनि। बादशाह चवण लॻो यार तूं त अजीब को माण्हू आहे, राति तो इन्हनि जी ॾाढी तारीफ़ कई त ही बहितरीन आहे, गुंबद ख़ज़रा सां तशबीह पियो ॾे, ऐं हींअर चवे थो त इहा बि का खाइण जी शइ आहे जेका तो खाधी। ग़ुलाम ॾाढो भलो जवाब ॾिनो जेको सम्झण जहिड़ो आहे। ग़ुलाम जवाब ॾिनो साईं मुंहिंजो वाङण सां को ताल्लुक़, को वास्तो कोन्हे, मुंहिंजो ताल्लुक़ सिर्फ़ अव्हां सां आहे, छो त तव्हांजो ग़ुलाम आहे। तव्हांखे पसंदि आयो, मां तारीफ़ कईमांसि। तव्हांजे पेट में सूर पियो, तव्हांखे नापसंदि आयो, इन जे करे मां उन जी शिकायत कई। मुंहिंजो ताल्लुक़ तव्हां सां आहे, मुंहिंजो ताल्लुक़ इन पोख ऐं वाङण सां कोन्हे। त ग़ुलाम जो कमु इहो आहे, जेका शइ आका खे पसंदि अचे उहा ग़ुलाम खे पसंदि अचे। जंहिं शइ खां आका खे नफ़रत आहे, उन शइ खां ग़ुलाम खे नफ़रत हुअणु घुरिजे। इहा सिफ़त सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन में आला क़िस्म जी हुई। हज़रत अबू अयूब अंसारी रज़ी अल्लाह ताला अन्हु जेके हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जा सभ खां पहिरियां मेज़बान आहिनि, उहे फरमाइनि था त तबई तौर ते मूंखे कद्दूअ खां ईअं सम्झो त नफ़रत हुई, मां पसंदि न कंदो हुउमि कद्दूअ खे खाइण। लेकिन अल्लाह जो रसूल जॾहिं मूं वटि महिमान थियो, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम खे मां ॾिठुमि मानी खाइनि था त कद्दूअ जो ॻतरो चूंडे चूंडे क़रीब कनि था, माना रग़बत सां खाइनि पिया। मां सम्झी वियुमि त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी पसंदीदा ग़िज़ा कद्दू आहे। उन खां पोइ बावजूद इन जे जो अॻु में मां कद्दू पसंदि न कंदो हुउमि, आख़िर सॼी उमिरि मूंखे कद्दूअ खां वधीक काई पसंदीदा भाॼी मूंखे न लॻी। नफ़्स न पियो चाहे, पर अल्लाह जे रसूल खे प्यारी ही त पंहिंजे ज़िंदगीअ जी पसंदीदा शइ कद्दूअ खे बनाए छॾियो। त जेको ग़ुलाम हूंदो आहे, जेको पंहिंजो पाण खे बानू सम्झंदो आहे, यकीनन उनखे उहा शइ पसंदि ईंदी आहे जेका आका जे मंशा जे मुताबिक़ हुजे। उहो चाहींदो त कहिड़े नमूने सां मां पंहिंजे रब जे रज़ा खे हासिल करे वठां। तव्हां असांखे बि दिलि आहे, अव्हां असांखे बि नफ़्स आहे, अव्हां असां पंहिंजे नफ़्स जे ॻाल्हि खे मञीदे अल्लाह जे ॻाल्हि खे बि टारे छॾींदा आहियूं। प्यारे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बि ॻाल्हि खे टारे छॾींदासीं, चवंदासीं त जेको जी चाहे थो तव्हां असां उन ते अमल कयूं। लेकिन जेकॾहिं अव्हां असां थोरो पोइ ते नज़र कयूं त अल्लाह पाक जिन खे मक़ाम अता कयो त उहो छाजे करे मिलियो। हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह आया, अल्लाह पाक उनखे पंहिंजे दोस्त हुजण जो लक़ब जॾहिं ॾिनो त फ़रिश्तनि बि एतिराज़ कयो, या अल्लाह खलील खे तूं पंहिंजो दोस्त पियो चए त ही मुंहिंजो दोस्त आहे, आख़िर इन जो को इम्तिहान त हुजे, इन जी आज़माइश त हुजे। अल्लाह फरमायो ठीकु आहे, ठीकु आहे। पहिरियों त फ़रिश्तो आज़माइश जे तौर ते आयो,
फ़रिश्तो आज़माइश जे तौर ते इब्राहिम अलैहिस्सलाम जे आॾो अची अल्लाह जो नालो वरितई। इब्राहिम अलैहिस्सलाम खे अल्लाह जे ज़ात सां उहा मुहबत हुई जो रब जो नालो ॿुधंदो वियो बेहोशी तारी थी वई। अल्लाह वारनि खे अल्लाह जे ज़ात सां मुहबत हूंदी आहे। शिबली रहमतुल्लाह अलैह, जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैह जे मुरीदन में आहे, आला पाए जो बुजुर्ग हो। अल्लाह जे ज़ात सां एतिरी मुहबत हुई जो जेकॾहिं अल्लाह जो नालो उन्हनि जे आॾो कोई वठंदो हो त खीसे मां का मिठी शइ कढी उन जे मुंहं में रखंदो हो त छो न उन शख़्स जो मुंहुं मिठो कयां जेको मुंहिंजे महबूब जो नालो वठे थो। अल्लाह जे ज़िक्र सां एतिरो उन्स ऐं मुहबत थी वई हुई जो माण्हू ऐं ॿार उनखे चरियो समझी मजनून समझी फोड़ हणंदा। हिकिड़े ॾींहुं कंहिं वॾो पत्थर हणी वरितो, ॿार मथे मां रतु वहण लॻो। हिकिड़ो शख़्स सुञाणे पियो, ड्रोड़ी अचे मथे ते पटी कयईं। उहो शख़्स चए थो त शिबलीअ जे मथे मां जेको रत जो कतरो ज़मीन ते किरे पियो, हर कतरे मां अल्लाह जो लफ़्ज़ ठही पियो वञे। माना उन्हनि जे रग ऐं रेशे में, जिस्म में, हर जगह ते अल्लाह जो ज़िक्र एतिरो त मज़बूत हुयो जो उन्हनि जे रत जे कतरे किरण सां बि अल्लाह जो लफ़्ज़ ठही पियो वञे। माना अल्लाह वारनि खे अल्लाह जे ज़ात सां एतिरी मुहबत हूंदी आहे जो उन्हनि जो ॿिए तरफ़ कोई तवज्जो ऐं ख़्याल ई न वेंदो आहे, ख़्याल ई न वेंदो आहे। मुहबत हूंदी आहे त सिर्फ़ अल्लाह जे ज़ात सां हूंदी आहे, बाक़ी मुहबतुनि खे उहे ठुकराए छॾींदा आहिनि। बुज़ुर्ग थी गुज़रियो आहे ख्वाजा मजज़ूब रहमतुल्लाह अलैह, हज़रत थानवी रहमतुल्लाह अलैह जे ख़लीफ़नि मां आहे। इहे बुज़ुर्ग जॾहिं आख़िरी मंज़िल ते, आला मंज़िल ते पहुची वेंदा आहिनि, जॾहिं फना फिलाह थी वेंदा आहिनि त ख़ुदा जे ज़ात खां सवाइ उन्हनि शख़्सनि जी ॿी जाइ ते नज़र न पवंदी आहे। उन जो हिकिड़ो अजीब शेर आहे, थानवी रहमतुल्लाह अलैह खे पढ़ी जॾहिं उन ॿुधायो शेर त थानवी रहमतुल्लाह अलैह फरमायो त तुंहिंजो जेकॾहिं मूं वटि वुसत हुजे हा त ही शेर अहिड़ो अज़ीम आहे जो तोखे मां ₹1,00,000 इनाम ॾियां हा। शेर कहिड़ो, हर तमन्ना दिल से रुखसत हो गई, अब तू आजा अब तो खिलवत हो गई। या अल्लाह मुंहिंजे दिल मां सभु ख्वाहिशूं, मुंहिंजे दिल मां सभु तमन्नाऊं ख़तम थी वयूं। हाणे दिल गैर खां ख़ाली आहे। रब हाणे त तूं मुंहिंजे दिल में अची वञ। केॾा अजीब जुमला आहिनि। अल्लाह मुंहिंजी दिल हाणे पाक ऐं साफ़ आहे, गैर जो ख़्याल बि दिल जे अंदरि कोन्हे। या अल्लाह हाणे मुंहिंजी दिल तुंहिंजे रहण जे क़ाबिल आहे, हाणे तूं मुंहिंजे दिल में अची वञ। हिकिड़े दफ़े हज़रत साईं बेर वारा, असां नंढा हुयासीं, कोलाब जेल जे अंदरि वाइज़ फरमायूं। वाइज़ फरमाईंदे आयत हीअ पढ़ियूं, यौम ला यनफ़उ मालून वला बनून इल्ला मन अतल्लाह बिक़ल्बिन सलीम। अजीब इन जो तफ़सीर कयूं त क़ल्बे सलीम चइबो छा खे आहे? उहा दिल जेका पाक ऐं साफ़ हुजे उहो छा खे चइबो आहे? पोइ मिसाल ॾेई करे फरमायूं, तव्हां असां सिंधीअ में बि चवंदा आहियूं जंहिंखे नांग खाई वेंदो आहे त वॾड़ा चवंदा हिन खे कखु सिंगी वियो आहे, हिन खे कखु सिंगी वियो आहे। त अरबीअ में उनखे चवंदा आहिनि हाज़ा रजुलुन सलीम, ही उहो माण्हू आहे जंहिंखे कखु सिंगी वियो आहे। त हज़रत बेर साईं रहमतुल्लाह अलैह फरमायो, क़ल्बे सलीम उनखे चइबो आहे जंहिं दिल जे अंदरि इन तिनके ऐं कख जे बराबर बि गैर जो ख़्याल न अचे, सिर्फ़ ख़ुदा जी ज़ात उन जे दिल जे अंदरि हुजे। इहा क़ल्बे सलीम आहे। इहा दिल क़यामत जे ॾींहुं निजात वारी आहे। वरन माल औलाद कंहिं माण्हूअ खे नफ़ो न ॾींदो। इहो ई नफ़े हासिल करण वारो आहे जंहिं दिल जे अंदरि ख़ुदा जे ज़ात खां सवाइ ॿिए कंहिंजो ख़्याल ई न अचे। चइबो त हिनखे आहे। त इब्राहिम अलैहिस्सलाम वटि जॾहिं नालो खयूं फ़रिश्ते, इब्राहिम अलैहिस्सलाम बेहोश थी विया, होश में आया त इब्राहिम अलैहिस्सलाम फरमायो इहो नालो ॿीहर खण। फ़रिश्तो इंसानी सूरत में उन चयो ईअं न थींदो, इन जी का क़ीमत थींदी। क़ीमत छा आहे? सभु ॿकरियूं मूंखे ॾेई छॾ, तुंहिंजो माल मुंहिंजे हवाले हूंदो, पोइ मां इहो नालो वठंदुमि। इब्राहिम अलैहिस्सलाम चयो ठीकु आहे, सभु कुझु तुंहिंजे हवाले आहे। वरी जॾहिं फ़रिश्ते अल्लाह जो नालो खयूं, इब्राहिम अलैहिस्सलाम बेहोश थी वियो। होश में जॾहिं आयो त वरी चवे थो त इहो नालो मूंखे ॿुधाए। त उहो फ़रिश्तो चवण लॻो हाणे छा ॾींदे तूं, तो वटि आहे कुझु कोन, मुफ़्त में ॿुधाइण जे लाइ मां तयारु कोन आहियां। इब्राहिम अलैहिस्सलाम फरमायो त आख़िर ही माल जेको तुंहिंजे हवाले थियो आहे, इनखे चाहण जे लाइ तोखे ग़ुलाम त खपे, को बानू त खपे, बकरार घुर्जे। तूं नालो चओ, मां तुंहिंजो ग़ुलाम बणिजी थो वञा, सॼी उमिरि तुंहिंजूं ॿकरियूं चारींदुमि।
फरिश्ते चयो मां तुझे आज़माइश जे लाइ आयो हुअमि, ही माल भी तुझे हवाले, तुझी जान भी तुझे हवाले, मां त सिर्फ इम्तिहान वठण आयो हुअमि त खुदा जे ज़ात जी मोहब्बत तुझे दिल जे अंदर केतिरी आहे। तो इब्राहिम अलैहिस्सलाम खे अल्लाह पाक बार बार आज़मायो। जॾहिं इस्माइल अलैहिस्सलाम पैदा थियो, वॾियूं आज़माइशूं अल्लाह पाक वतियूं आहिनि। ॾाढो प्यारो हो इस्माइल अलैहिस्सलाम इब्राहिम अलैहिस्सलाम खे, मोहब्बत बार बार दिल जे अंदर फिरी ईंदी। अल्लाह पाक चाहे थो त मुंहिंजो बंदो मुंहिंजो ई थी रहे, इन जे दिल में ख़ालिसतन मां रब जी मोहब्बत हुजे। अल्लाह हुकुम कयो इब्राहिम पंहिंजी प्यारी घरवारी ऐं इस्माइल खे अहिड़ी जगह ते छॾिया बिवादिन गैर ज़ी ज़र इंद बैतिकल मुहर्रम, अहिड़ी जगह ते जंहिं जाइ ते को ज़रात जो नालो निशान कोन्हे, का पोख थियण वारी कोन्हे, का वण जी छांव कोन्हे, को पाणी कोन्हे, जिंदगीअ जो कोई समर कोन्हे, इंसानियत जे रहण जे क़ाबिल उन वक़्तु इहा जगह कोन हुई। इब्राहिम अलैहिस्सलाम खे हुकुम थिए थो छॾिया, लेकिन ॻाल्हाइण जी बि इजाज़त कोन हुई। इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजी प्यारी घरवारी, पंहिंजे प्यारे पुट खे इन वादीअ में छॾे जॾहिं वापसि वञण लॻो, अम्मा हाजरा चवे थी पई इब्राहिम कहिड़ी ख़ता थी, कहिड़ो गुनाह हुआ, कहिड़े जुर्म में छॾियूं पियो वञे। इब्राहिम अलैहिस्सलाम खे ॻाल्हाइण जी इजाज़त कोन्हे, ख़ामोश आहे। वन अहिड़ी दिल ते, अहिड़े वक़्त ते इंसान जी दिल बिल्कुल रहम मां पिसी पवंदी आहे, अखियुनि मां बि ॻोढ़ा किरी पवंदा आहिनि। लाज़मन जॾहिं प्यारी घरवारी त केरु न उन ॾे वधाईंदो, केरु न जवाब ॾींदो, लेकिन रब जो हुकुम आहे, ख़बरदार गुफ़्तगू करणी कोन्हे। अल्लाह पाक जे हुकुम खे ॾिसी करे इब्राहिम ख़ामोश आहे। अम्मा हाजरा दोहराए थी इब्राहिम छा रब जो हुकुम आहे। उन जाइ ते इब्राहिम जॾहिं कंध हिलाए थो, अम्मा हाजरा फरमाए थी त इब्राहिम पोइ मुंहिंजो रब मूंखे ज़ाया न कंदो। नफ्स जी ख्वाहिश हीअ हुई त हाजरा सां ॻाल्हायां, नफ्स चाहींदो त पंहिंजे प्यारे पुट खे अहिड़ी जाइ ते कीअं छॾियां जिते ज़िंदगीअ जो सामान कोन्हे, लेकिन रब जो हुकुम इहो आहे त इब्राहिम मां रब जो हुकुम आहे तोखे छॾिणो आहे। इब्राहिम ख़ुदा जे मोहब्बत में पंहिंजे प्यारी घरवारी, पंहिंजे प्यारे पुट इस्माइल खे उते त छॾियो, रब जे हुकुम खे पूरो कयो, पंहिंजे नफ्स जे ख्वाहिश जी ताबेदारी न कयूं, छॾियो हलिया विया। केॾांहुं विया? ये कोन थियो जो पंहिंजे घर वेझो मोटी विया हुजनि, सुबुह जो ॾिसण अचे, शाम जो ॾिसण अचे, न। इब्राहिम अलैहिस्सलाम शाम हलिया विया। मके खां उन वक़्तु शाम जो सफ़र 3 महीननि जो सफ़र हो। घणो सफ़र हो? 3 महीननि जो सफ़र हुयो, 3 महीना पूरा। इब्राहिम अलैहिस्सलाम जे दिल में ख्वाहिश पैदा थी, या अल्लाह इजाज़त त हुजे मां वञी करे ॾिसी त अचां, सार संभाल त लही अचां त मुंहिंजे बच्चे जो हाल छा आहे, मुंहिंजे घरवारीअ जो हाल छा आहे। अल्लाह इजाज़त ॾिनी। सालनि खां पोइ इब्राहिम अलैहिस्सलाम आया, इजाज़त त मिली, लेकिन रब हुकुम कयो इब्राहिम वञ, ॾिस बि सही, मुलाक़ात बि करणी आहे, ख़बरदार सवारीअ तां लहणो बि कोन्हे ऐं तोखे वाधारी गुफ़्तगू बि करणी कोन्हे, बसि वञी ॾिसी पंहिंजे सवारीअ खे मोड़े ऐं वापसि अचणो आहे। 3 महीना पंधु करे थो इब्राहिम अलैहिस्सलाम, 3 महीना। जॾहिं मके मुअज़्ज़म वटि पहुचनि था, अम्मा हाजरा ऐं इस्माइल अलैहिस्सलाम खे ॾिसी पंहिंजे उठ खे वराइनि था। जॾहिं वापसि अम्मा हाजरा चवण लॻी इब्राहिम तर्स त सही, हेॾो सफ़र करे आयो आहे, चंद घड़ियूं असां सां वेह त सही। इब्राहिम ॻाल्हाइण जे लाइ तयारु कोन्हे, रब जे हुकुम अखियुनि जे आॾो आहे। अम्मा हाजरा एतिरो चवे थी इब्राहिम भला उठ खे त झुकाए, आखिर नबीअ जी घरवारी आहे, हुनखे बि ख़बर हुई त रब जे हुकुम खां सवाइ इब्राहिम कुझु करे नथो सघे। जॾहिं इब्राहिम अलैहिस्सलाम उठ खे झुकाए थो, अम्मा हाजरा पंहिंजो रओ खणी, जेका सफ़र जी मिटी इब्राहिम अलैहिस्सलाम ते लॻल आहे, उहा हीअं रए सां छंडे थी पई। इन वक़्तु सोचो त कंहिं मुड़ुस जो ख़्याल उन जे दिल में पंहिंजे घरवारीअ जे लाइ छा हूंदो। हेॾे सफ़र खां पोइ अचे, छा तमन्ना न हूंदी त अहिड़ी फर्मा बरदार घरवारीअ सां का गुफ़्तगू कयां, चंद घड़ियूं लही करे उन सां वेहां, उन जे इंतज़ार में, उन जे मुहब्बत में हुन जी बि दिलि थदी थिए। लेकिन अल्लाह जो हुकुम साम्हूं आहे। इब्राहिम ख़बरदार, सवारीअ तां लहणो कोन्हे को। इब्राहिम अलैहिस्सलाम जे पुठीअ तां मिटी अम्मा हाजरा छंडे थी, इब्राहिम अलैहिस्सलाम सवारीअ खे वरायूं, वरी रवाना थिया, हलिया विया, शाम हलिया विया। कुछ महीननि खां पोइ, कुछ सालनि खां पोइ वरी ख्याल थियो त जेकर वञा, जॾहिं इस्माइल अलैहिस्सलाम 7 सालनि जा थी चुका आहिनि,
अल्लाह हुकुम कयो इब्राहिम वन, इब्राहिम अलैहिस्सलाम के हुकुम थियो वन, सवारी तां भी लह, गुफ्तगू भी कर, बिन छन जी इजाजत मिली वई। टियों हुकुम अल्लाह पाक का सख्त ऐं कड़वो हुकुम ॾेई छॾियो, कहिड़ो? वञ बि सही, गुफ्तगू भी कर, सवारी तां भी लह, पर जंहिं पुट जी मोहब्बत तोखे तड़पाए थी न, बार बार तुंहिंजे दिल जो तवज्जो ओॾांहुं पियो वञे, इनखे भी ज़बह कयूं अच। लहण जी भी इजाजत मिली वई, गुफ्तगू भी इजाजत मिली वई, मथों सख्त हुकुम मिली वियो त इन पुट खे कुर्बान भी कयूं मां रब जे हुकुम सां। इब्राहिम अलैहिस्सलाम अचे थो, जॾहिं पहुता उते, हेॾो सारो वॾो वाक़ियो आहे, उनखे मुख़्तसिर था कयूं, शैतान जूं सभु अरबा पंहिंजी जाइ ते, पर इब्राहिम अलैहिस्सलाम जी अल्लाह जे मुहब्बत खे था बयान कयूं त मुहब्बत दिल जे अंदरि केतिरी आहे ऐं नफ़्स जे ख्वाहिश खे कीअं उछलनि था पिया। इब्राहिम अलैहिस्सलाम आया, इस्माइल अलैहिस्सलाम खे वठी करे ज़बह करण जे लाइ जॾहिं वञनि था मिना जे मैदान ते, अजीब ॻाल्हियूं साम्हूं अचनि थियूं। अजीब ॻाल्हियूं साम्हूं, शैतान पंहिंजा हरबा करे पियो। अम्मा हाजरा खे चई, ख़बर आहे इब्राहिम तुंहिंजे पुट खे केॾांहुं वठी पियो वञे? अम्मा हाजरा चयो, वॾे जे मुलाक़ात जे लाइ। वॾे जी मुलाक़ात जे लाइ कोन कोहण पियो वञे। बेवकूफ़, शैतान ठरी वन, पीउ बि को पुट खे कहंदो आहे। उतां जॾहिं टरियो, इस्माइल अलैहिस्सलाम वटि आयो, इस्माइल तोखे ख़बर आहे तुंहिंजो पीउ इब्राहिम केॾांहुं वधी पियो वञे? चई वॾे जी मुलाक़ात जे लाइ। चई बेवकूफ़, वॾे जी मुलाक़ात कीअं? तोखे त ज़बह करण पियो वञे। चई बेवकूफ़, तूं टरी वञ, कोई पीउ बि पंहिंजे पुट खे क़तल कंदो आहे, ज़बह कंदो आहे। शैतान उतां बि जॾहिं नाकाम थियो त इब्राहिम अलैहिस्सलाम वटि अचे थो, इब्राहिम तूं ही छा पियो करे? तोखे रब हुकुम काथे कयो आहे? तो त ख्वाब में ॾिठो आहे, इन्नी अरा फिल मनाम, तो त ख्वाब में ॾिठो आहे न, ख्वाब का हक़ीक़त थोड़ा ही हूंदो आहे। ख्वाब जे करे तूं पंहिंजे पुट खे ज़बह करण पियो वञे, तोखे सराहतन हुकुम किथे आहे? इब्राहिम चयो, मलऊन ठरी वन, मूंखे मुंहिंजे रब जो हुकुम आहे, पां पंहिंजे बच्चे खे कुर्बान ई कंदुमि, कुर्बान ई करणो आहे पंहिंजे बच्चे खे। शैतान चयो न करणु ॾींदुमि। नेठ मुक़ाबिलो थी थो पए। इब्राहिम अलैहिस्सलाम जॾहिं पुट खे ज़बह करण जे लाइ तयार आहे त पुट जी अजीब फर्मा बरदारी ॾिसो छा थो चए इब्राहिम अलैहिस्सलाम, पुट मां ॾिसां पियो त तोखे ज़बह कयां पियो, कुर्बान कयां पियो अल्लाह जे नाले ते। इन्नी अरा फिल मनाम अन्नी अज़बहुक फंजुर मादा तरा। त जेकॾहिं अॼोकी औलाद हुजे हा त जवाब त ईअं ॾे हा त उन्ही सभु कुझु मिल्कियतूं बि उन्हनि जूं हुजनि हा, बैंक बैलेंस बि उन्हनि जे अकाउंट में रखाए छॾियूं हा, मिल्कियतूं बि उन्हनि जे हवाले कयूं हा, तॾहिं बि चवनि हा अब्बा कुझु होश संभाल, तोखे कहिड़ी ज़रूरत आहे जो तूं मूंखे कंदे कुर्बान कंदे? पर पुट अहिड़ो जंहिंजी पालना बि न कजे, पुट अहिड़ो जंहिंखे छॾे वरी हलियो बि वञे, पीउ उनजी कंहिं क़िस्म जी पालना बि न कई हुजे, अॼोके दौर जे अंदरि त उहो पुटु चवंदो त तो न लटो वठी ॾिनो, न कपिड़ो वठी ॾिनो, न तो मुंहिंजी पालना कई, वेतर तूं मूंखे ज़बह करण आयो आहे, मां तुंहिंजी ॻाल्हि खे मञण जे लाइ तयारु कोन आहियां कयो। लेकिन इस्माइल अलैहिस्सलाम जे लफ़्ज़नि तां कुर्बान, जिन लफ़्ज़नि खे अल्लाह क़ुरान में बयान करे छॾियो, या अबतिफ़ल मा तोमर सतजुदनी इंशाअल्लाह मिनस साबिरीन। अब्बा जेको तोखे हुकुम थियो आहे फौरन कर, मूंखे सब्र वारनि मां ॾिसंदे। ऐं पोयां अजीब ॻाल्हि इस्माइल अलैहिस्सलाम चई, अब्बा हिकु ॻाल्हि इहा, मूंखे ऊंधे भर लेटाए जा, मतां मुंहिंजे चेहरे ते तुंहिंजी नज़र पवे ऐं तूं पीउ जी शफ़क़त तुंहिंजे सीने में भरिजी अचे ऐं मां रब जे हुक्म मञण में तोखे देर थिए, तंहिंजे करे ऊंधे भर लटका जा, मुंहिंजा ॿई हथ पेर ॿधी छॾिजां, मुंहिंजे लुछण ऐं पुछण जे करे मतां त रब जे हुक्म मञण में देर थी वञे, छुरीअ खे बि तेज़ करे छॾ, मतां मुॾी छुरीअ सां ज़बह करे ऐं अल्लाह जे हुक्म में ज़रे बराबर बि लेट थी वञे। चौथी ॻाल्हि ही त जॾहिं मां कुर्बान थी वञा, मुंहिंजा उहे रत आलूद कपिड़ा मुंहिंजे अम्मड़ खे पहुचाइजां, जीअं अम्मड़ खे बि ख़बर पए त तुंहिंजे बच्चे जी कुर्बानी क़बूल थी वई। त ही हिकु अजीब ॻाल्हि आहे त इन वक़्तु केरु अहिड़ा लफ़्ज़ पीउ ॿुधी
ऐं पंहिंजे पुट खे कोई चहबुक बि हणे, लेकिन इब्राहिम अलैहिस्सलाम जे आॾो अल्लाह जो हुकुम आहे त इब्राहिम तोखे हीअं करणो आहे, वञ बि सही, सवारीअ तां बि लह, गुफ़्तगू बि कर, पंहिंजे पुट खे ज़बह बि कयूं आहे, कुर्बान बि कयूं आहे। इब्राहिम अलैहिस्सलाम बि कुर्बान करण जे लाइ तयार, इस्माइल अलैहिस्सलाम कुर्बान थियण जे लाइ तयार आहे, लेकिन रब खे त आज़माइश वठणी। अल्लाह पाक फौरन चई चइजो इब्राहिम तुंहिंजे ख्वाब खे सचो करे छॾियोसीं, कद सदक़त रोया, हाणे तुंहिंजो ख्वाब सचो थी वियो। असां अहिड़े ई नमूने सां नेकनि सालियनि सां आज़माईंदा आहियूं। इब्राहिम अलैहिस्सलाम इहो मामिलो कयूं, वरी शाम हलिया विया, थोरो हौश संभालजो, शाम हलिया विया। कबीलो जरहम आयो, इस्माइल अलैहिस्सलाम शादी करे वरती। वरी कुछ सालन खां पोइ इब्राहिम अलैहिस्सलाम जे दिल में ख्वाहिश थी त जेकर वञी इस्माइल अलैहिस्सलाम ऐं हाजरा सां मिली अचां, लेकिन अम्मा हाजरा फौत थी चुकी हुई। 3 महीननि जो पंधु करे इब्राहिम अलैहिस्सलाम पहुचनि था पिया। जॾहिं घर जो दरवाज़ो मालूमात करे खड़कायूं त इस्माइल अलैहिस्सलाम जे घरवारीअ अंदरां जवाब ॾिनो त इस्माइल शिकार ते निकिरी चुको आहे। अल्लाह जी अजीब मंशा है। इब्राहिम अलैहिस्सलाम के हुक्म थे तो वन, 3 महीना पंध करे पहुचे तो, इस्माइल के हुक्म थे तो हाणे तू शिकार ते निकिरी वन। भला इएं थे हा इस्माइल अलैहिस्सलाम के हिकु ॾींहुं पोइ शिकार ते वञण जो इरादो थे हा, या इरादो थियो अल्लाह उन इरादे के कैंसिल करे हा त इब्राहिम अलैहिस्सलाम तुंहिंजो अब्बो तोसां मिलण जे लाइ अचे तो, इस्माइल तोखे रहणो आहे, लेकिन अल्लाह जी आज़माइश अजीब आहे। इब्राहिम के वरी बि लहण जो बि हुकुम न हो, तरसण जो बि हुकुम न हो, वञी ऐं वरी मोटणो आहे। दरवाज़ो जॾहिं खड़कायो इस्माइल शिकार ते। इब्राहिम अलैहिस्सलाम पुछो इस्माइल जे घर वारी खां तुंहिंजे घर जो गुज़ारो कीअं थो थिए? त उन खां वेचारी खां लफ़्ज़ निकिरी विया त गुज़ारो ॾाढो तंग आहे। इब्राहिम अलैहिस्सलाम चई विया तुंहिंजो मुड़ुसु इस्माइल जॾहिं वापसि अचे उनखे चइजां त तूं पंहिंजे घर जी चाउठ तब्दील करे छॾ। इब्राहिम अलैहिस्सलाम हलिया विया। इस्माइल अलैहिस्सलाम शाम जो वापस आया, घरवारी अहवाल ॿुधायो हीअं सफ़ेद रीश माण्हू आयो ऐं तरसियो बि कोन, तुंहिंजे लाइ पैगाम ॾेई वियो आहे। पैगाम कहिड़ो आहे? इहो चई वियो आहे त पंहिंजे घर जी चाउठ खे तब्दील कर। इस्माइल अलैहिस्सलाम चवण लॻो इहो मुंहिंजो पीउ इब्राहिम अलैहिस्सलाम हो, मूंखे हुकुम ॾेई वियो आहे त मां तोखे तलाक ॾियां, तोखे तलाक ॾेई छॾियमि। न सबब थो पुछे न ॿी ॻाल्हि, सम्झे थो त मुंहिंजो अबो अल्लाह जो पैगंबर आहे, उन जेको हुकुम कयो आहे भी इशारतन, लेकिन वो रब जे मर्ज़ी खां सवा न हूंदो, तोखे तलाक आहे। कोई सबब नथो पुछे त अबो इहो हुकुम छो करे वियो, तलाक ॾेई छॾे। चंद सालन खां बाद वरी इब्राहिम अलैहिस्सलाम खे ख्याल थियो त वञी इस्माइल अलैहिस्सलाम सां मुलाकात करे अचां। आयो वरी साॻी नौबत, इस्माइल अलैहिस्सलाम शादी करे चुको हो ॿीहर। दरवाज़ो खड़कियो, पुछा क्यों इस्माइल शिकार ते वञी चुको आहे। इब्राहिम अलैहिस्सलाम चयो तव्हांजे घर जो गुज़ारो कीअं थो थिए? माई ॾाढी शुक्रगुज़ार हुई, अल्लाह जी महिरबानी आहे असांजो गुज़ारो ॾाढो भलो पियो थिए। पोइ तुंहिंजो मुड़ुसु वापसि अचे ॿुधाइजांसि त पंहिंजे घर जे चाउठ जी हिफ़ाज़त कजां। इब्राहिम अलैहिस्सलाम हलियो वियो शाम। इस्माइल अलैहिस्सलाम आयो, चई अहिड़े क़िस्म जो माण्हू सफ़ेद रीश आयो, पैगाम ॾेई वियो आहे ऐं चई वियो आहे त तूं पंहिंजे घर जे चाउठ जी हिफ़ाज़त कजां। और इस्माइल अलैहिस्सलाम चवण लॻो इहो मुंहिंजो अबो इब्राहिम अलैहिस्सलाम हो, मूंखे हुकुम ॾेई वियो आहे त मां तुंहिंजो क़दुरु कयां, तोखे पाण सां गॾु रहायां, तुंहिंजी हिफ़ाज़त कयां। इहो मुंहिंजो अबो इब्राहिम अलैहिस्सलाम हो। इन विच में हिकिड़ो अजीब नुक़्तो सम्झी छॾियो। पहिरीं घरवारी जंहिं नाशुक्री कई त गुज़ारो सही न पियो थिए, नाशुक्रीअ जी सदा हीअ मिली त तूं नाक़दरियां नाशुक्रियां, अल्लाह जो शुक्र नथी करे, तूं हिकु पैगंबर जे घर में रहण जे क़ाबिल ई न आहे। तलाक अल्लाह पाक ॼाराए छॾी त तोखे तलाक हुजे, तूं इन घर जे रहण जे क़ाबिल कोन्हे। ॿी घरवारी इस्माइल अलैहिस्सलाम जी शुक्र कयो, अल्लाह जो शुक्र आहे असांजो गुज़ारो ॾाढो पियो थिए। त इन शुक्र अदा करण जे करे अल्लाह हिकु नेमत इहा ॾिनी जो इस्माइल अलैहिस्सलाम जे घर में रही ऐं क़दुर बि उन जो थियो। वॾी नेमत इन शुक्राने जी इहा मिली जो इस्माइल अलैहिस्सलाम जे इन घरवारीअ मां, इन जे नस्ल मां हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम आख़िर में पैदा थिया।
इन घरवारी जे सिलसिले में पैदा थिया तो शुक्र जे करे अल्लाह नेमतूं वधाईंदो आ। लइन शकरतुम लअज़ीदन्नकुम वलइन कफरतुम इन अज़ाबी लशदीद। हुन घरवारी शुक्र कयो, अल्लाह इस्माइल जे घर में भी रहायो ऐं उन जे नस्ल मां आखिरी ज़माने में आखिर ज़मान नबी खातमुन नबीयीन हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम उन मां पैदा थियनि था पिया। अवां असांखे भी रब शुक्र जी तौफ़ीक़ अता फरमाए। मोटी पंहिंजे ॻाल्हि ते अचूं पिया त इब्राहिम अलैहिस्सलाम खां 6 दफ़ा अल्लाह पाक इहो इम्तिहान वरितो त इब्राहिम अलैहिस्सलाम में मां रब जे हुक्म जो केतिरो क़दुरु आहे, पंहिंजे नफ़्स जे तमन्ना ते पंहिंजे ख़्वाहिश जी पैरवी पियो करे या मां रब जे हुक्म ते पियो अचे। 6 दफ़ा अल्लाह पाक आज़मायो, लेकिन इब्राहिम अलैहिस्सलाम पक्को ऐं सचो रहियो। अल्लाह पाक उनखे कामयाब करे छॾियो, छो त ख़लीलुल्लाह आया। फ़रिश्तनि जो एतराज़ भी खत्म थी वियो त जेको माण्हू चवे थो त मां मुवहिद आहियां, मां अल्लाह जो आहियां, उहो पंहिंजे सीने खे गैर खां खाली करे पंहिंजे दिल जे अंदर खुदा जे ज़ात खे समाए। खुदा जी ज़ात इंसान जे दिल जेका है न उहा मस्कने खुदावंदी चयो वियो आहे। अल्लाह जी ज़ात पूरी कायनात जे अंदर नथी समाइजी सघे, लेकिन इंसान जी दिल अहिड़ी आहे जेकॾहिं इहा पाक ऐं साफ़ हुजे ऐं खुदा जे मुहबत सां भरियल हुजे त अल्लाह जी ज़ात इन इंसान जे दिल जे अंदर रहंदी आहे। पोइ छा ख़्याल आहे साईं, दिल गैर खे ॾियूं या अल्लाह जे ज़ात खे? दिल कंहिंखे ॾियणी आहे? दिल इंसान जे जिस्म में हिकु आहे। जेकॾहिं बर्तन में खीर विझंदव ऐं हाणे चओ लोह विझूंसि, जेतिरो लोह विझंदो ओतिरो खीर ॿाहिरि वही वेंदो। कंहिं बर्तन में हिकु शइ विझबी आहे, ॿिए खां ख़ाली कबो आहे। जे बर्तन गंदो आहे त उन जे अंदर खीर बि तव्हां कोन विझंदव। इन बर्तन खे ॿाहिरां बि साफ़ कंदा आहियूं, अंदरां बि साफ़ कंदा आहियूं। तव्हां असां ॿाहिरीं सफ़ाईअ जा ॾाढा शौक़ीन आहियूं। ॻाल्हि सिंधीअ में थो कयां, सम्झ में त अचे थी न साईं? ॿाहिरीं सफ़ाई कीअं? कपिड़ो पाक रखंदा आहियूं, जिस्म पाक रखंदा आहियूं, ज़मीन पाक रखंदा आहियूं। छो त फतवा जी तव्हां असांखे ख़बर आहे, जेकॾहिं कपिड़ो पलीत हूंदो नमाज़ न थींदी, जिस्म पलीत हूंदो नमाज़ न थींदी। जॻह जंहिं जाइ ते नमाज़ पढ़ूं था उहा पलीत हूंदी त नमाज़ न थींदी। इहो तसव्वुर ऐं ख़्याल हूंदो आहे, लेकिन कॾहिं इहो बि ख़्याल कयोसीं त हक़ीक़ी सफ़ाई अञा का ॿी आहे? इहो बि कॾहिं ख़्याल थियो आहे त असली सफ़ाई त उहा आहे जेका दिल अंदर जे अंदर मौजूद आहे। उन दिल जो तव्हां असां केतिरो ख़्याल पिया कयूं, उनखे पाक ऐं साफ़ रखण जो बि कॾहिं ख़्याल कयो आहे? असुल कम वारी शइ त उहा आहे। इंसान जे जिस्म जे अंदर जेको रत ड्रोड़े ऐं डुके थो, इहो रत बि पलीत थींदो आहे। इहो रत पलीत थींदो आहे हराम जे ग़िज़ा सां। कॾहिं बचण जी कोशिशि कई आहे? अॼु जो मुस्लमान चए थो रिश्वत जो भी अचे, व्याज जो भी अचे, गबन जो भी अचे, मिलावत जो भी अचे, फुरलुट जो भी अचे, पैसो अचे, हराम जे माल ते अॼु जो मुस्लमान किरे थो। लेकिन मुस्लमान उहो आहे जेको मुश्तबह माल खां भी बचे ऐं हलाल माल खे भी सुहिणे नमूने सां इस्तेमाल करे। एतारे लाहूती इस रिज़्क़ से मौत अशी, जिस रिज़्क़ से होती है परवाज में कोताही। जंहिं खाइण जे करे, जंहिं खुराक जे करे तो असांजे रूहानियत जे अंदर कमज़ोरी अचे, तो असांखे सुकून वारी इबादत न मिले, नमाज जे अंदर तो असांखे रूहानियत नसीब न थिए, तिलावत ते दिल न कढे, पोइ इन रिज़्क़ जी तो असांखे ज़रूरत कहिड़ी आहे? इन खां त बुख ते रहण बहितर हो। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जो ग़ुलाम आहे, खाधो खणी आयो, हज़रत अबू बकर साईं लुक़्मो मुंहं जे अंदर विझी छॾियो। ग़ुलाम अर्ज़ कयो, साईं रोज़ानो पुछंदा हो किथां कमाए आए? अॼु अवां पुछो न। फरमायूं बुख ॾाढी, हाणे ॿुधा किथां कमाए आए? फरमाए अर्ज़ कई, साईं जहालत जे ज़माने में मुंहिंजो हिकु ॻोठ वटां गुज़र थियो, उन्हनि जे वॾेरे ते कोई मंतर हो। मूंखे चयूं त तूं को मंतर ॼाणंदो आहे? मां चयो ॼाणंदो आहियां। मां उन ते जादू के पढ़ियुमि, मंतर पढ़ियुमि, वॾेरो चाक थी वियो। उन्हनि चयो ॿिए दफ़े जॾहिं तुंहिंजो असांजे ॻोठ वटां गुज़र थींदो, इन जो मुआवज़ो तोखे ॾींदासीं। अॼु उन्हनि वटां जॾहिं गुज़र थियो, उन्हनि इहो ताम ॾिनो। हज़रत अबू बकर साईं फरमाइनि था, तो त मूंखे हलाक करे छॾियो। आंगुरियूं पंहिंजे वात जे अंदर हणनि था त इहो खाधो गिरहो जेको बुख जे करे हेठि वियो आहे इहो निकिरी अचे। बुख जे करे खाधल उहो किथे पहुची चुको। कंहिं अर्ज़ कयो, साईं ईअं न निकिरंदो, तव्हां पाणी पियो, एतिरो त पाणी ज़्यादा पियो जो उल्टी अचण लॻे, मुमकिन आहे पोइ इहो गिरह निकिरी पवे। हज़रत अबू बकर साईं पाणी पीअण शुरू कनि था, एतिरो पीताऊं जो उल्टी अची वई, गिरह ॿाहिरि निकिरी आयो। पोइ हज़रत अबू बकर साईं फरमाइनि था, जेकॾहिं पंहिंजो पाण खे
हलाक करण जे करे भी इहो गिरह निकिरे हा त मां ॿाहिरि कढां हा, छो त अल्लाह जे रसूल खां ॿुधो अथमि उहो जिस्म जहन्नम जे बाहि जे मुस्तक आहे जेको हराम जे खुराक ते पले थो पियो। अॼु मुस्लमान परवाह नथो करे, किथां पियो अचे। सच्ची ॻाल्हि इहा आहे, तव्हां हलाल जी कोशिश कयो, इहो हलाल ख़ुदा तव्हांजे कदमनि में आणे ॾींदो। मुस्लमान हराम जी लालच करे पियो, तंहिंजे करे उनजो गुज़ारो न पियो थिए, परेशान तॾहिं आहे। हलाल ते तवजह हुजे, अल्लाह हलाल कदमनि में ॾींदो। मौलाना मोहम्मद कासिम नानोतवी रहमतुल्लाह अलैह जो हिकिड़ो सेठ साहब कोई ज्यादा हुजाइतो हुयो ऐं वॾो मालदार हो। हिकिड़े ॾींहुं पैसा खणी आयो ऐं चईं तव्हांजे लाइ हदियो आहे, साईं क़बूल न कयो। हदो क़बूल कबो आहे, पर न मालूम छा शक हुयो उन बुज़ुर्ग ते, क़बूल न कयूं। इसरार खां बाद बि क़बूल न कयूं। उहो जो निकितो हमरा त साईं जो जेको जूतो हुयो चमड़े जा हूंदा, उहे पैसा उन में विझी जूतो उन जाइ तां खणी ॾाकण वारी जाइ ते छुपाए रखी छॾे। मौलाना मोहम्मद कासिम नानोतवी रहमतुल्लाह अलैह जो निकिता, जूतो नज़र न आयो, कंहिं खादमा ॻोल्हे ॾिनो, साईं जूतो ही आहे। जूतो जो पाइनि त पेर अंदरि कोन पिया वञनि, उनखे खड़काए जो उछलियूं त पैसा हेठि किरी पिया। खिलंदे फरमायूं त असां चवंदा न आहियूं जेको दुनिया खां मुंहुं मोड़ींदो अल्लाह दुनिया उनजे कदमनि में ॾेई छॾींदो। सची ॻाल्हि इहा आहे, हराम खां बचूं, अल्लाह हलाल जा दरवाज़ा खोले छॾींदो। नियत आहे हराम खां बचण जी। रुश्वत न वठंदासीं, व्याज न खाईंदासीं, मिलावट न कंदासीं, वापार जे अंदरि ठगी ऐं धोखो न कंदासीं। तॾहिं त आयो आहे जेको ताजिर सही नमूने सां तिजारत करे थो पियो, इन जो हशर सिद्दीकीन सां थींदो। कंहिंसां थींदो? सहाबा किराम जेका तिजारत कंदा हुआ, सहाबा किराम जेको वापार कंदा हुआ, सची ॻाल्हि इहा आहे त उहे वापार कंदा हुआ जन्नत खे हासिल करण लाइ, ख़ुदा खे राज़ी करण जे लाइ। असां जेका तिजारत कयूं था, असां जेको वापार कयूं था, सिर्फ़ दुनिया खे हासिल करण जे लाइ, मुस्लमान जी मंशा इहा न हुजे। सहाबी दुकान खोलियो, हिकिड़ो माण्हू सौदो वठी वियो, घर खणी वियो, वरी वापसि अची ॾिनई, महिरबानी करे वापसि वठो, पसंदि कोन्हे। सौदो वापसि साहबीअ वठी रखियो, दुकान खे तालो लॻाए छॾियईं, दुकान खे तालो। माण्हुनि चयोसीं जे सौदो वापसि न वठणो त न वठो आहे, तव्हांजी तिजारत ॾाढी बहितर पई हले, तालो छो आयो आहे? साहबीअ केॾो अजीब जवाबु ॾिनो, चई दुकान इन जे लाइ न खोलियो हो, इन जे लाइ न खोलियो हुम त मां ज्यादा माल कमायां। मां अल्लाह जे रसूल खां ही ॻाल्हि ॿुधी हुयमि त जेकॾहिं कंहिं वापारीअ खां कोई माण्हू सौदो ख़रीद करे थो वञे, उनखे पसंदि न आयो, इन वापसि उन दुकानदार खे सौदो ॾिनो, दुकानदार उहो सौदो वठी ख़ुशीअ सां घर रखियो, अल्लाह इन शख़्स तां जहन्नम हराम करे छॾियो, इन जे लाइ जन्नत वाजिब थी वई। इन वापारी जे लाइ जन्नत वाजिब थी वई। मां त इन ख्याल में हुयुमि त कॾहिं को ख़रीदार अचे थो जेको मूंखे सौदो वापसि करे ॾे त मां जन्नत जो मुस्तहक थी वञा। अॼु सौदो वापसि अची वियो, अल्लाह जे रसूल फरमायो जन्नत मिली वई, मूंखे जन्नत मिली वई, हाणे दुकान बंदि करे छॾियो। साहबा जो वापार बि जन्नत जे लाइ हो। अफ़सोस इहो आहे जो अॼु मुस्लमान जी नमाज़ बि जन्नत जे लाइ कोन्हे। अॼु मुस्लमान जी नमाज भी जन्नत जे लाइ कोन्हे, उन्हनि जी तिजारत भी जन्नत जे लाइ हुई। तॾहिं त अल्लाह पाक फरमायो रिजालुल्लाह तुलहिहिम तिजारतुं वला बैउन अन ज़िक्रिल्लाह। इहे अहिड़ा त बाना आहिनि जो ख़रीदो फ़रोख्त उन्हनि खे मां रब जे ज़िक्र खां गाफ़िल न कंदी आहे। अॼु मुस्लमान लिखी छॾींदो आहे ख़रीदा हुआ माल वापस नहीं होगा। इहा कंहिंजी सुन्नत आहे? इहा कंहिंजी सुन्नत आहे? गैरन जी सुन्नत के हलूं पिया, यहूदन ऐं नसारन जे कॾ हलूं था पिया। मुस्तफ़ा जी सुन्नत तव्हां असांखे पसंदि नथी अचे त पोइ हैफ़ हुजे तो असांजे हाल ते। पोइ मुस्लमानीअ जी जेका तो असांखे लिबास मिलियो आहे, ड्रेस मिली आहे, इहा त क़यामत जे ॾींहुं खसी वेंदी। जेकॾहिं मुस्तफ़ा जी सुन्नतुनि ते न हलियासीं त पोइ छा क़दर कयोसीं? हिकिड़े बादशाह, मुस्लमान बादशाह वज़ीरनि खां ख़ुशि थी उन्हनि खे पंहिंजो लिबास ॾिनो। हितां सभिनी खे बहितरीन लिबास थो ॾियां, सुभाणे इहो लिबास पाए मुंहिंजे दरबार में अचिजो। सभु वज़ीर उहे लिबास पाए जॾहिं पहुता, जॾहिं दरबार शुरू थी, अचानक कंहिं वज़ीर खे निशूं अचण लॻियूं, छिकियूं अचण लॻियूं। ज़ुकाम जे करे जॾहिं निश ईंदी आहे त माण्हूअ जी सिंघ बि निकिरी पवंदी आहे। उन वज़ीर साहब खां जॾहिं नक मां सिंघ बि निकिती, हाणे को कपिड़ो कोन्हे, उन लिबास जे कुंड सां पंहिंजी सिंघ उघे।
अचानक बादशाह जी नज़र उन वक्त इन जे मथा पई बार बार निशियूं पियो अचनि त हिन लिबास जेको मां शाही लिबास हिन खे ॾिनो आहे हिन बेक़दरी कई जो उन सां सिंग थो उगे पियो सॾाए करे दरबार में बेइज़्तो बि कयईं ख़ादमनि खे चई हिन जो लिबास लहरायो उन जो लिबास खसे रखियऊं ॾाढो सभिनी वज़ीरनि खे बि ॾुख थियो त बादशाह भरी महफ़िल में हिन जी बेइज़ती करे छॾी आहे ॾाढी वॾी ॻाल्हि थी वई मजलिस बर्खास्त थी वई कुछ टाइम खां पोइ दरवाज़ो खड़कियो दरबार अंदर बादशाह रे भरंदो आयो साईं नेहावंद जो गवर्नर दरबार जे दरवाजे ते बीठो आहे बादशाह जो ठीक आहे अंदर आणियोसि गवर्नर साहब जॾहिं अंदर आयो त फौरन बादशाह खे चवण लॻो बादशाह साहब इहा निश जेका हिन खे आई इहा हिन जे इख्तियार में हुई या ख़ुदा जे इख्तियार में हुई निशा चे झले सघंदासीं ख़ुदा जो इख्तियार आहे बंदे जी मर्ज़ी कोन हलंदी आहे बादशाह जवाब त न ॾिनो गवर्नर खे चई खबरदार तुंहिंजे सवाल मां मुहासिबे जी बूई थी अचे वधारो सवाल न कजां वरी उहो नेहावन जो गवर्नर चवे थो बादशाह साहब भला इन खे इते ई सज़ा ॾियणु ज़रूरी हुई या का रियायत बि हुजणु घुर्जे आहे बादशाह चयो जेकॾहिं अॻिते कुझु त तोखे बि सज़ा ॾींदो उन नेहावन जे गवर्नर जंहिंजो नालो शिबली हो जेको बाद में हली शिबरी रहमतुल्लाह अलैह थियो उन पंहिंजो लिबास लाहे बादशाह खे ॾिनो बादशाह जी तूं पंहिंजो लिबास वठ इहो मूंखे लिबास तुंहिंजो नथो घुर्जे तुंहिंजे हिन महफ़िल मां मूंखे हिकिड़ो अज़ीम सबक मिलियो आहे कहिड़ो सबक मिलियो आहे अज़ीम सबक मिलियो आहे तुंहिंजे लिबास जी थोड़ी नाक़दरी थी जो मजबूरन उन वज़ीर उन सां सिंग कढी आहे तो सज़ा ॾिनी अथसि भरी महफ़िल में उन जो लिबास तो लहराए वरितो आहे अहिड़े लिबास जी मूंखे बि ज़रूरत कोन्हे मूंखे त सबक ही मिलियो आहे जेकॾहिं मां मुस्लमानीअ जे लिबास जो क़दुरु न कयो सुभाणे क़यामत जे ॾींहुं अल्लाह पाक बि चए तुंहिंजी मुस्लमानी क़बूल न आहे तूं मुस्लमानीअ जे लाइक़ु कोन्हे तूं इंसानियत जे लाइक़ु कोन्हे मूंखे त इहो क़दुरु थी वियो आहे मूंखे त इहो ख़्यालु पैदा थियो आहे मां तुंहिंजे गवर्नरीअ खे छॾियुमि गवर्नरीअ खे छॾे वञी जुनेद बगदादीअ सां मिलियो ऐं अल्लाह पाक उनखे वक़्त जो वली बनाए छॾियो पोइ भाई तूं असां मुस्लमानीअ जे लिबास जो तूं असां क़दुरु कहिड़ो पिया कयूं तूं असां कहिड़ो पिया क़दुरु कयूं सुभाणे क़यामत जे ॾींहुं अल्लाह जे आॾो कहिड़ो मुंहुं खणंदासीं छा कंदासीं त या अल्लाह तुंहिंजो क़दुरु केतिरो कयोसीं मुस्तफ़ा जे सुन्नतुनि जो क़दुरु केतिरो कयोसीं सुभाणे तूं असां बि कंध खणण जे क़ाबिल त हुजऊं पोइ छा ख़्याल आहे साईं ज़िंदगी मुस्लमानी वारी गुज़रंदी न सची ॻाल्हि यूरोपनि जे गंदी तहज़ीब खे लफ़्ज़ ख़राबनि मां इहे चवंदो न आहियां उन्हनि जे गंदी तहज़ीब खे थुक हणणु घुर्जे अहिड़ी तहज़ीब जे कढ कीअं था लॻूं जिते न अबे जो क़दुरु आहे न जिते अमड़ जो क़दुरु आहे तो असां इन तहज़ीब जे कढ लॻण था चाहियूं मुस्तफ़ा जे तहज़ीब खे तो असां छॾियूं था जेको तो असांजे लाइ रातियुनि जो रातियूं रोअंदो वियो यूरोपियन जी तहज़ीब हीअ आहे अमेरिका जी रियासत कनेक्टिकट हिन वक़्त बि आहे उन रियासत जे हिकिड़ी अमड़ कोर्ट जे अंदर दरख़्वास्त ॾिनी कोर्ट जे अंदर त मुंहिंजो पुटु आहे जेको रोज़ानो 4-5 कलाक पंहिंजे कुते जी ख़िदमत कंदो आहे तड़ कराईंदो अथसि खाधो खाराईंदो आहे थधी छाव में विहारींदो आहे पखो हुन जे लाइ लॻो पियो आहे मां पंहिंजे कमरे में वेठी तड़पंदी आहियां ॾिसंदी आहियां त कॾहिं इहो मुंहिंजो पुटु 5 मिंट मूॾे बि अचे पर मुंहिंजो पुटु मूॾे अचण जे लाइ तयारु न हूंदो आहे कोर्ट सगोरीअ खे इहा दरख़्वास्त आहे त मुंहिंजे पुट खे पाबंद कयो वञे त रोज़ानो इहो 5 मिंट सिर्फ़ु मूंसां मुलाक़ात जे लाइ अचे कोर्ट जे अंदर जॾहिं मुक़दमो हलियो कोर्ट फ़ैसिलो कहिड़ो ॾिनो कोर्ट फ़ैसिलो कहिड़ो ॾिनो जाथे दीन न हुजे जाथे इंसानियत न हुजे त उन्हनि जा इंसाफ़ छा हूंदा कोर्ट फ़ैसिलो ही ॾिनो त हिन छोकिरे हिकिड़ो पालतू जानवर पालियो आहे इन जे मथां हक़ आहे त उन जी ख़िदमत करे न कंदो त कोर्ट बि इनखे सज़ा ॾींदी इहो मुजरिम लिखियो वेंदो कुतो पालियो अथई इन जे करे इनखे ख़िदमत करणी आहे पर ही 18 सालनि जो थी चुको आहे तंहिंजे करे आज़ाद शहरी आहे अॼोकी आज़ादीअ खे सम्झिजो आज़ाद शहरी आहे हिन जी मर्ज़ी आहे वणेसि त अमड़ जी ख़िदमत करे न वणेसि त न करे कोर्ट इनखे पाबंद न कंदी त रोज़ानो 5 मिंट अमड़ खे ॾे कुते जे लाइ कोर्ट पाबंद करेसि थी अमड़ जे ख़िदमत जे लाइ कोर्ट 5 मिंट उनखे पाबंद नथी करे जंहिं मुआशिरे में अमड़ जी एतिरी हैसियत आहे तूं असां उन जे कढ लॻूं पिया
पूरी यूरोप जे अंदर ओल्ड एज सेंटर ठहियल आहिनि पूरी यूरोप में। पीउ पोड़ो थियो गवर्नमेंट जे हवाले कंदसि, अमड़ पोड़ी थी गवर्नमेंट जे हवाले कंदसि, वञो तव्हां इन वाड़े जे अंदर रहो, गवर्नमेंट जा नौकर उन्हनि जी ख़िदमत कंदा। जेकॾहिं अचानक पीउ फौत थी वियो, साहब ॾे फोन अची वियो, तुंहिंजो अबो फौत थी वियो आहे, फोन ते पुछी वठंदो दफ़न ऐं कफ़न जो ख़र्चो केतिरो ईंदो, तव्हां दफ़नाए छॾियो त मां तव्हां ॾे पैसा ऑनलाइन करे थो छॾियां। जंहिं मुआशिरे जो गंद एतिरो आहे जो अबे ऐं अमड़ जी ख़िदमत जे लाइ तयारु न आहिनि, अबो मरे थो उनखे पंहिंजे नज़रुनि सां ॾिसण जे लाइ तयारु न आहिनि। अॼु जो मुसलमान चए थो त इहा बहितरीन तहज़ीब आहे, तहज़ीब त हीअ बहितरीन आहे। सहाबी अचे थो अल्लाह जा रसूल जिहाद ते वेंदुमि, फरमायो अमड़ ज़िंदा आहे, अर्ज़ कयईं अल्लाह जा रसूल अमड़ ज़िंदा आहे, फरमायो उन जे कदमनि जे हेठां तुंहिंजे लाइ जन्नत आहे, पंहिंजे अमड़ जी वञी ख़िदमत कर। फरमा बरदार औलाद जी हिकु नज़र पंहिंजे अबे ऐं अमड़ जे तरफ़ हिकु नज़र करे क़बूल पयल हज ऐं उम्रे जो सवाब मिली थो वञे। तहज़ीब त हीअ बहितर आहे जेका सभिनी जे लाइ सुकून हुजे। कहिड़ी तहज़ीब जो तव्हां असां नालो खणूं पिया? इस्लाम तव्हां असांखे सभु कुझु ॾिनो आहे, पोइ इन पंहिंजे तहज़ीब ते हलण जे लाइ सभु तयारु आहियो? सची ॻाल्हि अदल ऐं इंसाफ़ आहे त इस्लाम में आहे सची मुस्लमानी वारी ज़िंदगी हुजे त कंहिंजो पैसो बि ज़ाया न थींदो, पैसो बि हिकु टको बि कंहिंजो ज़ाया न थींदो जे सची मुस्लमानी हुजे। असां गैरनि जे तहज़ीब ते हलूं पिया तॾहिं सभु परेशान आहियूं। इंसाफ़ इस्लाम ही ॾिनो आहे, ॿिए जे हक़ खां बचण जो सबक़ इस्लाम ही ॾिनो आहे। बताबई विड़ी पिया पाण में। हिकिड़े ज़मीन विकी ॿिए ख़रीद कई, जंहिं ख़रीद कई उन जॾहिं हर काथो ज़मीन खे काइण जी कोशिशि कई, सोन जो टुकड़ो लभी पियो, जल्दी खणी जंहिंखां ख़रीद कई हुई उन वटि खणी आयो, साईं पंहिंजो सोन वठो। भई सोन छाजो? तव्हां खां जेका ज़मीन ख़रीद कई उन मां लधो अथमि पंहिंजो सोन वठो। हू चवण लॻो मां छो वठां, ज़मीन तोखे विकिणी ॾिनी अथमि, लधो तूं आहे, सोन तुंहिंजो आहे, मूंखे न खपे। वो चए थो साईं मां ज़मीन ख़रीद कई हुयमि, इन जे अंदरि सोन अलाए तव्हां पूरियो तव्हांजे वॾनि पूरियो आहे, मूंखे सोन नथो खपे, मां तव्हां खां सोन त कोन ख़रीद कयो आहे। हू चवण लॻो ज़मीन मां विकिणी छॾी आहे, उन जे अंदरि जेकी कुझु आहे उहो तुंहिंजो आहे, इहो मूंखे सोन नथो खपे। अहिड़ो झड़ो कॾहिं ॿुधो अथव हिते? सभु विढ़ंदासीं न ही बनी मुंहिंजी आहे, भाउ भाउ खे क़तल करे पियो छॾे। भाई दीनदार नथा मुड़नि। दीर जे अंदरि असां वियासीं, हिकिड़ी मस्जिद में जॾहिं वियासीं त ॾिठो त मस्जिद वेरान आहे, हालांकि सरहद जूं मस्जिदियूं ईअं खचा खच भरला हूंदियूं आहिनि जीअं तव्हां असां जुमे जे नमाज़ में हूंदा आहियूं। भाई छा थियो आहे, छा थियो आहे, छो मस्जिद ग़ैराबाद आहे? चए हिकु भाउ आलिम आहे, ॿियो भाउ साल तबलीग में लॻायो, इन्हनि में पाण में झेड़ो थी पियो। झेड़ो छा था थी पियो? बनू कयो हूं, ज़मीन विराई हूं, ऐं ज़मीना थोड़ियूं का वेसो हूंदी आहे, ॿ वेसा पहाड़ी ज़मीन। हिकिड़े भाउ राति जो पत्थर सोरियो, पत्थरनि जा बना हूंदा आहिनि, पत्थर सोरे छॾियो, ॿिए भाउ सुबुह जो ॾिठो त हे त पत्थर सोरियो पियो आहे, उन भाउ शुरो खणी ऐं हुन भाउ खे वहाए कढियो। हिकिड़ो भाउ इस्पताल जे अंदरि पियो आहे, ॿियो भाउ जेल जे अंदरि पियो आहे। जॾहिं असां दीनदारनि जो हाल इहो हूंदो जो भाउ भाउ सां बने ते विड़ी पवे, ॿिए खे क़तल करे छॾे, त पोइ आख़िर नुक़सान छा थींदो? ताबई विढ़ंदा आहे, चए मूंखे सोन न खपे, हो मूंखे न खपे। ॿई हज़रत उबई बिन कअब रज़ी अल्लाह ताला अन्हु वटि आया, हुज़ूर जो प्यारो साहबी आहे, क़ुरान जो वॾो कारी, फ़ैसिलो बि न चयो साईं, हीउ मुक़दमो आहे, असांजो फ़ैसिलो कयो। अल्लाह पाक जेको अल्लाह वारनि खे अकुल ॾींदो आहे, काइनात में अहिड़ो अकुल कंहिं खे कोन्हे। हीउ त अजीब जहिड़ो आहे। उबई बिन कअब उन्हनि खां घरनि जो अहवाल वरितो, तोखे औलाद केतिरी आहे, जवान पुट केतिरा, जवान धीअरूं केतिरियूं आहिनि, ॿिए खां बि ईअं अहवाल वरितई। चवे थो मुंहिंजो फ़ैसिलो क़बूल आहे, चए क़बूल आहे तॾहिं त आया आहियूं, फ़ैसिलो क़बूल आहे तॾहिं त आया आहियूं। मां हिकिड़ी ॻाल्हि चवंदो आहियां, उहा ही पाण खे चवंदो आहियां, जेकॾहिं अहिड़ो फ़ैसिलो असां वटि हुजे हा न, वॾेरनि खे छॾियो, वॾेरनि खे छॾियो, उन वीचारनि जी शिकायत न कंदासीं। जेकॾहिं मां वटि अहिड़ो फ़ैसिलो अचे हा त मां चवां न भई मसलो ही आहे, सोन तोखे बि नथो खपे, तोखो बि नथो खपे, अल्लाह जो घर असां वटि मस्जिद बि ठहे थी, मदरसो बि ठहे थो, तव्हां ॿिन्ही जा पीअर जन्नत में हलिया वेंदा, सोन ॾियो त मस्जिद ठाराए छॾियो। असां अहिड़ो फ़ैसिलो कयूं था, ऐं थिए बि आहे, सवाब जो फ़ैसिलो आहे। लेकिन साहबी फ़ैसिलो छा थो करे? हिनखे अहवाल वठंदे ख़बर पइजी वई त हिक वटि जवान छोकिरो आहे, ॿिए वटि जवान छोकिरी आहे,
बिनी के चई ता पांजो पाण में रिश्ता कयो जंहिंजी न्याणी जवान आ उहा हुनजे पुट खे न्याणी ॾियो ही सोन तव्हां इन औलाद जे हवाले करे छॾियो उनखे ॾाज में ॾेई छॾियो मुंहिंजो फ़ैसिलो ही आहे बिनी फ़ैसिलो क़बूल कयो साईं असांखे क़बूल आहे धीउ पुट खे पढ़ाए सोन उन्हनि खे ॾेई छॾियो जेकॾहिं इस्लाम आहे इस्लाम जी तालीम आहे पोइ कंहिंजो रुपयो ज़ाया न थींदो रुपयो ज़ाया न थींदो इस्लाम अल्लाह पाक इस्लाम उहो ॾिनो आहे न अवाम पैसे खे ज़ाया कंदो न हुक्मरान पैसे खे ज़ाया कंदो अॼु हुक्मरान बि पैसे खे ज़ाया तॾहिं पियो करे जो दीन कोन्हे को दीन अची वञे त पोइ हुक्मरान रोअंदो त छो फुरात किनारे ते कुतो उञू मरी वियो बि मूंखां पोइ छा थींदी हुक्मरान रोअंदो जेकॾहिं दीन आहे त हुक्मरान रैयत जी ख़िदमत कंदे तव्हांखे नज़र ईंदा पोइ हज़रत अबू बकर तव्हांखे पोढ़ी औरत जी घर जी बुहारी ॾींदे बकरियूं ॾुहंदे नज़र ईंदो जे हुक्मरान दीनदार अची वञनि पोइ हज़रत उमर तव्हांखे काफ़िले वारनि जो पहरो ॾींदे नज़र ईंदो पोइ हज़रत उमर तव्हांखे ग़रीब औरत जे चुल्हे में फूकूं ॾींदे नज़र ईंदो ऐं इहे लफ़्ज़ चवंदो हालांकि अमीरुल मोमिनीन जंहिंखां कैसर ऐं किसरा जा बादशाह घर वेठे टिजंदा निंड मां अचानक उथी पवंदा उमर अची वियो उहो वेही तरसी ॾिसंदो त हिननि ॿारनि खे चंद मिंट पहिरियों रोंदे ॾिठो हाणे उमर जी दिलि घुरे थी त इहो खाधो खाई कुझु वक़्तु खेॾनि ऐं खिलनि त मुंहिंजी दिलि ख़ुशि थिए जेकॾहिं दीन हूंदो त अल्लाह अहिड़ा हुक्मरान ॾींदो हज़रत उमर साईं खे ख़बर पई मदीने खां ॿाहिरां कोई काफ़िलो आयो आहे पहरे जे लाइ पाण निकिरनि था त मां हुक्मरान आहियां मुंहिंजी जवाबदारी आहे त हिननि जो पहरो ॾियां पहरो ॾियनि था पिया ॿार जे रोअण जो आवाज़ आयो पहरो ॾींदे फरमायूं अमड़ पंहिंजे बच्चे खे चुप कराए वरी अधरात जो चक्कर ॾिनो ॿार साॻो रोए पियो हज़रत उमर साईं चई वेठा ही त का बेरहम माउ आहे औरत फौरन चवे थी बेरहम मां आहियां अमीरुल मोमिनीन ख़बर त कोन्हसि त पहिरें ॼण वारो को अमीरुल मोमिनीन आहे हज़रत उमर साईं वेझो अची विया अॼु जे हुक्मरान खे कोई चए त डंडो वहाए कढंदो गिरफ़्तार करे छॾींदो सूलीअ ते चढ़ाए छॾींदो हज़रत उमर साईं परेशान थी विया आख़िर मुंहिंजो कुसूर कहिड़ो औरत वटि आया अमड़ बच्चो तुंहिंजो पियो रोए ऐं ॾोही अमीरुल मोमिनीन आहे छा मसलो आहे औरत चवण लॻी असांजे अमीरुल मोमिनीन हिकिड़ो कानून नाफ़िज़ कयो आहे त ॿार जॾहिं थन छॾे 2 सालनि जो थिए त उनजो वज़ीफ़ो बैतुल माल मां चालू थी वेंदो मुंहिंजो बच्चो 2 सालनि खां नंढड़ो आहे मां चवां थी त इन जी थन छॾायां पर ॿार बुबो छॾण जे लाइ तयारु कोन्हे रोए इन जे करे पियो सुभाणे क़यामत जे ॾींहुं अमीरुल मोमिनीन ऐं असांजी ख़बर पवंदी हज़रत उमर साईं ते ॾाढो असर थियो सॼी राति रोंदे गुज़ारियनि सुबुह जी नमाज़ जॾहिं पढ़ाइनि था रोईंदे रोईंदे किरात जो आवाज़ ॿाहिरि नथो निकिरे कंहिं सम्झो त शायदि हज़रत उमर साईं खां किरात करणु विसरी वई आहे रोईंदे रोईंदे जॾहिं नमाज़ पूरी कयूं सलाम विराइण खां पोइ फौरन वेहनि था उन्हनि वटि इहो न हुयो त का तारीख़ तय कंदासीं पार्लियामेंट गॾु थिए त पोइ को फ़ैसिलो कंदासीं छाजो तरसण सलाम वराइनि था सलाम वराइण खां पोइ हज़रत उमर साईं ऐलान था कनि अॼु खां बाद मुस्लमान जे घर जे अंदरि जेको बच्चो जंहिं राति पैदा थींदो उन ॾींहं खां वठी उनजो वज़ीफ़ो चालू हूंदो 2 साल तरसण जी ज़रूरत कोन्हे न मालूम असांजे फ़ैसिले जे करे केतिरनि बच्चनि जूं उमिरियूं ज़ाया थी हूंदियूं अॼु मुस्लमान खे क़दुरु आहे सर्टिफिकेट खयूं सभु क्वालिफिकेशन पूरी कयूं सर्टिफिकेट कयूं को रोडनि ते धरना पियो हणे को पंहिंजो पाण खे बाहि ॾेई साड़े पियो छॾे MBBS कयूं वेठा आहिनि PhD कयूं वेठा आहिनि वेचारा कोई रोज़गार कोन्हे वेचारा परेशान भॼंदा था वठनि लेकिन हुक्मराननि जे मथां हिकिड़ी जूअ बि नथी रींगे लेकिन इहे हुक्मरान आहिनि सुबुह जो अॼु ॿार ॼमे थो सुबुह जो वज़ीफ़ो चालू आहे अहिड़ी हुक्मरानी चाहियो था अहिड़ी हुक्मरानी चाहियो था जेके चाहिनि था हथ त मथे खणो सची ॻाल्हि इहा आहे नारे तकबीर शान मुस्तफा शान सहाबा नारे तकबीर जेकॾहिं चाहियो था सच्ची दिल सां चाहियो था त अॼु हिकिड़ो अज़म कयो कंदो इंशाअल्लाह ताला तव्हांजे सच्ची दिल जी ख़बर पइजी वेंदी उहो अज़म ही आहे त गैरनि खे घणो आज़मायोसीं ऐं पक सम्झो तेसी ताईं तक़दीर बि तब्दील न थींदी
इन्नल्लाह ला युगय्यिरु मा बिक़ौमिन हत्ता युगय्यिरु मा बिअनफुसिहिम। जेसी ताईं अवां असांजी चाहत न हूंदी अल्लाह जे तरफ़ां बि फ़ैसिलो न ईंदो। अल्लाह त हीअं चई छॾियो आहे नुवल्ली मा तवल्ला वनुस्ली जहन्नम। कीअं ताईं वसात मसीरा, जाॾे मुंहुं मोड़ींदव ओॾे ड्रेग अथव छॾे ॾींदोमांव। पोइ अॻिते त जहन्नम आहे न। अल्लाह तव्हां असां सभिनी जी उन खां हिफ़ाज़त करे। तव्हां असांजे मथां आहे त तव्हां असां पंहिंजो क़दुरु कयूं, तव्हां असांजा हुक्मरान बहितर अचनि, इहो फ़ैसिलो असांखे अल्लाह ॾिनो आहे। अमालुकुम उम्मालुकुम, तो असांजा अमल, तो असांजा हुक्मरान आहिनि। मामून रशीद खे कंहिं चयो बदअमूनिया साईं तव्हांजे वक़्त में, हज़रत उमर साईं दौर में ॾाढो अदिल इंसाफ़ हो। मामून रशीद बहितरीन जवाब ॾिनो, जेकॾहिं उमर साईं जे दौर में अदल ऐं इंसाफ़ हो त उनजी रैयत अबू हुरैरा जहिड़ी हुई। तव्हां अबू हुरैरा जहिड़ा थी वञो, मां उमर जहिड़ो पाण ई थी वेंदो। तव्हां असांजे मथां आहे बहितरीन हुक्मराननि जो अचणु। अॼु नियत कयो त इंशा अल्लाह असां ख़्वाहिशमंद आहियूं त पाकिस्तान जे अंदरि इस्लाम जो कानून अचे। नियत कयो था, इहा नियत कयो था त अमुन सुकून राहत मिले। इहो सभिनी जी नियत आहे। इन जे लाइ अॼु अज़म करे छॾियो, अॼु खां बाद जेका बि इलेक्शन अचणी आहे उन में वोट जेकॾहिं ॾियणो आहे त उहो जमियत उलमा इस्लाम खे ॾियणो आहे। जंहिंजी नियत आहे हथ त मथे खणो। नारे तकबीर, क़ाइदे जमीयत कदम बढ़ाओ, क़ाइदे जमीयत कदम बढ़ाओ। सच्ची ॻाल्हि इहा आहे, जेकॾहिं तव्हां इन अज़म ते पक्का ऐं पुख्ता रहियो त पोइ 2018 जी जेका इलेक्शन हूंदी इंशा अल्लाह पाकिस्तान जे पार्लियामेंट ते तव्हांखे वज़ीर आज़म मौलाना फज़ल रहमान नज़र ईंदो। इंशा अल्लाह सिंध जो वज़ीर आला इंशा अल्लाह जमियत उलमा इस्लाम जो को जय्यद आलिम हूंदो। जेकॾहिं तव्हां अज़म कयो ऐं अल्लाह खां दुआऊं घुरो त इंशा अल्लाह ईअं थींदो। इन जे लाइ हिकिड़ो पहिरियों क़दम आहे। पहिरियों कहिड़ो? पाण ई ईंदुमि हो त कुझु आऊं बि अॻ भरी थियां। अल्लाह चयो आहे तव्हां दुश्मन खे पंहिंजी ताक़त ऐं कुवत ॾेखारियो। मुस्लमान भाड़ी ऐं बुज़दिल न थींदो आहे। तव्हां असांखे ताक़त ऐं कुवत ॾेखारणी आहे। साहबा खे हुकुम पियो थिए, कॾहिं हुनैन में बीठा आहिनि, कॾहिं बदर में, कॾहिं उहद में बीठा आहिनि। भाई अञा अहिड़ो हुकुम त असांखे कोन थियो आहे न। थोड़ो थोड़ो हुकुम थो थिए। जॾहिं जिहाद जो हुकुम थियो, हल्को हुकुम मञूसीं त पोइ अल्लाह उन वॾे हुकुम मञण जी बि तौफ़ीक़ अता कंदो। हल्कड़ो हुकुम थो थिए त भाई कंहिं जाइ ते इज्तिमा में अचो, कंहिं जाइ ते कॉन्फ्रेंस में अचो, जीअं मुस्लमाननि जो सबूत ज़ाहिर थिए त अॼु मुस्लमान मुतहद आहिनि ऐं मुस्लमान इस्लाम जे मथां कुर्बान थियण जे लाइ आया आहिनि। इन जे करे हिकिड़ो हुकुम थियो आहे ऐं अल्लाह जे ज़ात में उमेद आहे त इहो पिशावर कॉन्फ्रेंस जेका आहे इहा पाकिस्तान जे अंदरि इस्लाम आईन जो इंशाअल्लाह ज़रियो बनबे। इन जे लाइ इन में सभु हलण जे लाइ तयार आयो इंशाअल्लाह ताला। हर नमूने सां हलणो आहे। अल्लाह पाक जे आॾो तव्हां इरादो कयो, पक्के नमूने सां इरादो कयो। जीअं हितां काफ़िला राइविन जे इज्तिमा ते हलंदा आहिनि, जमायत अहिड़ी हिम्मत करे जो उन खां ॿीणा काफ़िला पिशावर जे कॉन्फ्रेंस ते हलनि। अॼु जे हुक्मराननि खे ख़बर पवे त सिंध जो अवाम बि जमियत उलमा इस्लाम सां आहे। या नियत कयो था इंशाअल्लाह ताला। सभु हलण जे लाइ तयार आहियो? जेके तयार आहिनि हथ मथे खणो। नारे तकबीर, जमियत उलमा इस्लाम, इस्लाम जिंदाबाद, इस्लाम इस्लाम। अल्लाह पाक तव्हां सां मिनी खे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। सभिनी जीअं इरादो कयो आहे, जीअं हितां जूं जेके बसियूं थियूं आहिनि अॼु शाम जो उन्हनि खे चयो त भाई वाधारिया कोच कयो, असां सभु हलण जे लाइ तयार आहियूं। पाण हलंदव या ॿियनि खे बि वठी हलंदव? छा कंदव? सभिनी खे वठी हलंदव न इंशाअल्लाह ताला। सोहबत जो असर थींदो आहे। खरबूजा खरबूजे को देख कर रंग पकड़ता है, गिदरो ॿिए गिदरे खे ॾिसी उन में रंग थींदो आहे। एज़ द कंपनी सो द कलर। जहिड़ी सोहबत तहिड़ो असर। जहिड़ी तव्हां जेकॾहिं कोई तो असांखे दावत ते वठी थो वञे त मेले ते बि हलिया था वञो। खोड़ ॾाढनि वारा वेठा हूंदा आहिनि। हेॾे वॾे इज्तिमा में जेकॾहिं तूं कंहिं यार खे दोस्त खे वठी वेंदे त कोई न हलंदो, खोड़ हलंदा। तंहिंजे करे इंशाअल्लाह पंहिंजो पाण सां ॿिया बि तयारु कंदव। तव्हां असांजे अंदरि नेकी अचे, नेकी जी सोहबत अचे, इस्लाम जो क़दुरु अचे ऐं वॾड़नि जी तो असांजे अंदरि अदब अचे। इन जे लाइ ज़रूरी आहे सालिहनि जी सोहबत इख्तियार कयूं या अहिड़ा किताब पढ़ूं जिन किताबनि जे ज़रिए तो असांजे अंदरि दीन जी मुहबत पैदा थिए। किताबनि सां मुहबत रखो। लखे रुपया ॿियनि जायुनि ते ख़र्च थी था वञनि। पंहिंजे घरनि जे अंदरि ओलिया अल्लाह जा किताब वठूं ऐं नेकनि सालियनि जा किताब वठूं जीअं दीन जी चमक तो असांजे दिलनि जे अंदरि पैदा थिए। खोड़ किताब मौजूद
मौजूद आहिनि। हिकिड़ो नंढड़ो किताब आहे जेको असांजे मदरसे जे मुफ्ती साहब लिखियो आहे वालदैन जे फर्मा बरदारीअ जो। उन में बहितरीन वाक़ियात बि आहिनि, क़ुरान हदीस जे रोशनी में ऐं फतवा जे रोशनी में लिखियो वियो आहे। मुफ्ती साहब जो भाउ जेको हिन साल असां वटि दौरे हदीस में फारिग थियो, साम्हूं वेठा आहिनि, खट ते किताब उन्हनि वटि आहिनि। हेॾो सारो वॾो मजमू आहे। साईं जे तकरीर खां बाद कोई बि घर आए वठो अदा ये किताब खणी आहे हेॾे, कोई बि माण्हू किताब वठण खां खाली न रहे। नंढड़ो किताब, क़ीमत बि थोड़ी आहे ऐं आसानीअ सां पंहिंजे पढ़ंदासीं, पंहिंजे बच्चनि खे ख़ुसूसन पढ़ायूं जीअं अबे अमड़ जे दिलनि अबे अमड़ जी मुहबत जीअं बच्चनि जे दिलनि में अची वञे। जल्दी जल्दी खणी आबा।